अस्सलाम वालेकुम सभिनी खे लाइव ते ऐं छा चइबो आहे असां हिते आहियूं टाइम न्यूज़ ते प्रोग्राम आहे। प्रोग्राम जो नालो छा मुनव्वर भाई? सम्झी त विया हूंदव। टाइम न्यूज़ जो प्रोग्राम आहे, हर आचर ते हलंदो आहे ऐं उन में अम्मी जो करेक्टर आहे मस्तानी जो ऐं हर दफ़े हिकिड़ा नया करेक्टर हूंदा आहिनि हिन में। फ़िलहाल त अञा DR थी थिए सभिनी जी। सर तव्हां हेॾे रोशनीअ ते अचो। सर सेट ते अचो न, हेॾे काॾे पासे ते वेठा आहियो सभु। ऐं हे जेको आहे असांजो डायरेक्टर आहिनि, फ्रंट ते ॾेखार तव्हांखे। अस्सलाम वालेकुम, ख़ुश आहियो ख़ैर तबियत ठही आहे? अदा मुनव्वर सुमरो हिन प्रोग्राम सम्झी त विया हूंदव जा डायरेक्टर आहिनि। हाँ बिल्कुल, ही प्रोग्राम हाणे असां नओं स्टार्ट कयो आहे। टाइम जेको न्यूज़ टाइम न्यूज़ हलंदो आचर ॾींहुं 8:20 मिंटनि ते, हर आचर ते। ऐं अदा वाहिद जेको आहे जी मां करेक्टर में बलीम बादल शेख जा कारमंदी मूंखे पाण खे ख़बर आहे। उन शादी बि करे छॾी आहे इन उमिरि में ऐं उनखे हाणे ॿार बि थियो आहे। माशाल्लाह मां हिन वीडियो जे ज़रिए ऐं अम्मा जो करेक्टर आहे मस्तानीअ जो, राज़ुल मस्तानी। जंहिंखे बि तावीज़ लिखाइणा हुजनि अम्मा खां लिखायो। बाक़ी ये असांजा सीनियर कैमरामैन आहिनि। गजनपुर भाई हाथ तो हिला दो। त छा चइबो आहे हिते सभु मौजूदु आहिनि। आसिफ अली जुनेजो जेके आहिनि उहे ज़बरदस्त कैमरामैन माशाल्लाह। मतिलबु हिकिड़े वक़्त खां जीअं KTN जी शुरूआत थी उन महिल खां अॼु ताईं माशाल्लाह सां फॉर एवर अल्लाह साईं सलामत रखेनि। ऐं दुओ जेको सभिनी खे थोरी देरि में रोआरींदो। ऐं हिन प्रोग्राम में शेरू शुहारे जो करेक्टर जेको आहे छुहारो शेरू छुहारो उहो करेक्टर जेको आहे मामा पिया कनि। ऐं तावीज़ वठण लाइ अपॉइंटमेंट जेकी आहे मामा खां वठणी पवंदी। तव्हांखे मामा खां न, शेरू छुहारे खां अपॉइंटमेंट वठणी पवंदी तव्हां सभिनी खे। अचो ऐं अपॉइंटमेंट वठी करे पोइ वरी तावीज़ लिखायो। हे असांजा कैमरामैन आहिनि आरिफ चन्ना जेके फॉर एवर KTN सां त गॾु हुया पर हाणे टाइम न्यूज़ सां बि गॾु। हिते असां मौजूदु आहियूं सेट ते। चो अस्सलाम वालेकुम। नमस्कार साईं। नमस्कार सर, नमस्कार। वालेकुम सलाम। हे साईं असांजो मामा लालू, ही असांजी खैरां जे सिर ते खैर हुजे। साडा दिल तंग जगतई तादीदार सुने यार मेरी तौबा तौबा। ही सही स्टूडियो में बीठा आहियूं, रिकॉर्डिंग हले पई। ही नादिया असांजी आर्टिस्ट आहे। ही असांजो डायरेक्टर आहे मुनव्वर सुमरो साहब। मामा लालू खे त केरु न सुञाणे साईं। हाँ इंशाअल्लाह। असांजो इहो अथव जेके शुरूआत में KTN में धूम हुई मामा लालू, हाणे ताईं मामा लालू पियो हुजे। हा ऑडियो कैसेट बि हिन कया आहिनि। वरी हर चैनल ते इंसान जा कोता बि इलाही सुञाणनि।
मामा लालू असां उन जा खादम आहियूं। एक मिनट हटेगा। चाय आई तो मामा उधर साइड में। मामा चाय पी भले मां घुराई पी। मां पानी अरे मुझे हे मुनवर भाई हे स्क्रिप्ट खणो हा हे सेकंड वारो स्क्रिप्ट हिते अथव मूं वटि चलो ठीकु आहे कमु पुछियव जेको चयोमांव न आयो आया हलो सही आहे ठीकु आहे अला मालिक कमेंट छा चइबो मां रीड कयां थी ज़रूरु छो न रीड कंदमि ज़रूरु रीड कंदमि साईं मौला ख़ुश रखेव। ऐं ख़ुशि जो आबाद हुजो मौला जी अमान में हुजो सदाईं आबाद ऐं कुर्बान अली चन्ना इमदाद अली सिंधी सर्वेश भट्टी सत्तार ऑन अदी सलाम उम्मीद आहे तव्हां ठीकु हूंदो जी करम मौला जा सुहेल पीरजादो भाउ ख़ालिद महमूद बिल्कुलु ठीकु आचर रबरी ज़ीशान बलोच अब्दुल रहमान बुरड़ो मुजीब रमेजो एजाजुल हक ज़ुल्फ़कार चन्ना ऐं ज़हूर बख्श विघियो फरमान अली उमराणी मोहम्मद खान ख़ुशि हुजो सभु आबाद हुजो ऐं हे असांजो मेकअप आर्टिस्ट ज़ीशान न फेसबुक आहे मुंहिंजो पेज नादिया हुसैन चन्ना नादो वारो पेज आहे न उन ते बागिर जी मुजीब रामे जो अच्छा ठीकु जुमा मुबारक अदी तव्हां सभिनी खे बि जुमो मुबारक हुजे खोड़ सातरू ऐं खोड़ सातरू पंहिंजी दुआउनि में यादि रज़ा खे चयो लॾो पाॾे ते जे सेट ते अचे यको शहर वञी वेही रहियो आहे उन खां सवाइ ड्रामे में मज़ो नाहे हा तव्हांजो मैसेज अदा खे ॿुधाए छॾींदासीं अदा हाणे हलियो वियो ॿाहिरि हाजी परियल अमीन चन्ना नवीद अली ख़ादिम हुसैन चन्ना आपा को सलाम या अली मदद वालेकुम सलाम मौला अली मदद नादिया मुंहिंजी भाणे जी मशल जो नालो खणी हिकु चकर सलाम ॾियो मशल खोड़ सातरा सलाम तव्हांखे माशाल्लाह ज़बरदस्त खैरान जो सिर जो ख़ैर तव्हां ॾिसण जो बि ख़ैर हुजे सभिनी ॾे मुस्तफ़ा जट वालेकुम सलाम आप बागिर जी आई थी हाँ बिल्कुलु बागिर जी अम्मी मां बि वई मम्मी सां गॾु अमीन चन्ना मां बिल्कुलु ठीकु आहियां तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो वालेकुम सलाम प्रोग्राम जी तयारियूं थियूं हलनि